अस्सलाम वालेकुम मां ज़ोहेब चांडियो ऐं मां आहियो बिस्मा बाबा। ऐं उम्मीद आहे सभु ठीकु ठाक हूंदो। हिकु दफ़ो ॿीहर असां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं ईद खां पोइ हिकिड़े हफ़्ते जे असां बि रेस्ट वरितीसीं। असांजो बि थोरो घणो हक़ आहे त असां बि रेस्ट कयूं बिस्मा। बिल्कुल ऐसे ही रेस्ट किया है ज़ोएब, और ईद भी बहुत मजेदार गुजारी है इस दफा हम सब ने मिलके, क्योंकि बहुत थोड़ी अनोखी सी ईद गुजारी है हम सब ने जी बिल्कुल लॉकडाउन के अंदर अपने घर वालों के साथ मिलके। जी बिल्कुल। त हिन दफ़े जेका असां ईद सेलिब्रेट कई घणो करे पंहिंजे घर ऐं फैमिली मेंबर सां ई कई, न त घणो करे छा हूंदो आहे पंहिंजे रिश्तेदारनि ॾे पंहिंजे ख़ानदान वारनि ॾे वेंदा आहियूं ऐं हुते सेलिब्रेट कंदा आहियूं कज़न्स चाचियूं मामू सभु मिलजी करे। पर हिन ईद ते स्पेशली जेका ईद असां सेलिब्रेट कई आहे घणो करे असांजे पाकिस्तानियुनि सेलिब्रेट कई आहे, पंहिंजे घर में ही कई आहे ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु असां ईद सेलिब्रेट कई आहे। बिल्कुल ज़ोएब, और इसी तरह आप देख रहे हैं कि हमारे मुल्क के हालात भी माशाल्लाह दुनिया भर के हालात भी आहिस्ता आहिस्ता ठीक होने की तरफ जा रहे हैं और लॉकडाउन जो है थोड़ा कम हो रहा है। लेकिन इसका मतलब ये नहीं है ज़ोएब कि लॉकडाउन कम हो रहा है, ट्रांसपोर्टेशन अगर खुल रही है, बाजार वगैरह खुल रहे हैं, तो हम लोग अपनी सेफ्टी छोड़ दें। जी बिल्कुल। ट्रांसपोर्टेशन अगर खुले थी, मार्केट्स खुलन थियूं, माण्हू हज़ारनि जी तादाद में मार्केट्स में वञनि था, उन जो मतिलबु इहो न आहे त असां बिल्कुलु केयर न कयूं पंहिंजी। केसिस त पोइ बि पाकिस्तान में बिस्मा डे बाय डे काफ़ी वधंदा पिया वञनि। वी मस्ट बी केयरफुल। अगर असां ॿाहिरि निकिरूं था, वी शुड बी मास्क डेफिनेटली मास्क जरूरी है ज़ोएब, उसके साथ साथ डिस्टेंस भी बहुत जरूरी है। ठीक है। तो पोइ पंहिंजी गेम्स जी तरफ़ हलूं। गेम्स खां पहिरियों असां वेलकम कंदासीं पंहिंजी भाभी जी के। भाभी जी वेलकम टू आवर शो वंस अगेन। ऐं तव्हांजे हस्बैंड के भी असां वेलकम कंदासीं पंहिंजे शो में। ऐं उम्मीद आहे तव्हां भी ठीक ठाक हूंदो भाभी जी। जी जी मां ठीकु आहे, तव्हां ख़ुशि आहियो? जी बिल्कुल ख़ुशि लॻा पियो। असां त हिकिड़े हफ़्ते जी रेस्ट करे छॾी भाभी जी। तव्हां ॿुधायो त तव्हां केॾांहुं विया हुयो ईद खां बाद में? बसि ईद आई, मां हिन जी माउ जे घर हली वियमि। अच्छा, तव्हां पंहिंजे हस्बैंड जी माउ जे घर वियो। जी। वैसे ईद जो जेको असां स्पेशल शो कयो हुयोसीं, जंहिंमें असां अदा तुफ़ैल संदराणी आया, नजफ अली आया, मुनीर महर आया, हुन में तव्हांजो हस्बैंड तव्हां सां गॾु न हुयो, उहो वियो पंहिंजी माउ जे घर। कावड़ जी वियो मूंखां, कावड़। अच्छा, ही तव्हां को कावड़ जी वियो त तव्हां हिन खे परचाइण हिन जी माउ जे घर हलिया वियो। जी जी। पोइ तव्हां बि 2 हफ़्ता रेस्ट हुते करे आया आहियो? बसि हुते मूंसां वॾो ज़ुल्म हो। अच्छा, त पोइ भाभी जी तव्हांखे मज़ो आयो हिन जी माउ जे घर? ठिप मज़ो कोन आयो। ठिप मज़ो कोन आयो? छो भला? पंहिंजी माउ जे घर मज़ो ईंदो आहे, हिन जी माउ जे न ईंदो आहे घर मज़ो? जेको मां हिन सां ज़ुल्म कयो, हिन जी माउ उहो ई मूंसां कयो। अच्छा, उहो तव्हां सां हुननि ज़ुल्म कयो? असां इहे ज़ुल्म बि तव्हां खां ॿुधण वारा आहियूं। डोंट वरी, असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाईंदासीं त भाभी जी जे मथां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे हिन जी माउ। त भाई वैसे असांजे प्रोग्राम में डिफरेंट स्पॉन्सर तव्हांखे ख़बर हूंदी। फूड बसी असां सां ताउन कंदा आहिनि, मुगलिया ताउन कंदा आहिनि, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स ताउन कंदा आहिनि ऐं एनेक्स ताउन कंदा आहिनि। पर हिन दफ़े आज हमारे साथ मौजूद है एक नए स्पॉन्सर। जी बिल्कुल, लियो। जी बिल्कुल, जीत लियो के संग। तव्हां पंहिंजे घर में बि डेली बेसिस ते ही बिस्किट्स खाईंदा हूंदो, ॾिसी सघो था। हीअ आहे गाला, इहो बि लियो वारनि जो आहे, ज़ीरा प्लस ऐं कैंडी। स्पेशली मुंहिंजा फेवरेट बिस्किट्स मेरा भी फेवरेट है कैंडी ऐं ज़ीरा प्लस बिस्किट। देखिए ज़ीरा प्लस ज़ोएब ये है कि हमारी जितनी भी फैमिली मेंबर्स हैं, शाम की चाय जब तक ज़ीरा प्लस बिस्किट के साथ ना हो, मज़ा नहीं आता। ठीक है भाई, त पोइ ही डिस्कशंस बे कंदा रहंदासीं। हाणे छो था पंहिंजे फर्स्ट सेगमेंट जी तरफ़ बिस्मा हलूं। असांजो फर्स्ट सेगमेंट आहे दिल ऐं सितारे वारो। त पोइ जल्दी सां तव्हां बि तयार थी वञो, कॉल कर असांजे हिन प्रोग्राम में, जंहिंजो नालो आहे धरती जो जमालो वाह वाह जमालो। त पहिरियों बिस्मा ऐं मां हिनखे प्ले कयूं था। हिकिड़ो डेमो हुजणु घुरिजे तव्हांजे लाइ। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि डिस्कस में पंहिंजे ऑडियंस सां असांजे प्रोग्राम जो टाइम जेको आहे त थोरो चेंज थी वियो आहे, बल्कि ही बहितर टाइम थी वियो आहे। पहिरियों 10 to 12 हूंदो, पर हाणे 9 बजे खां 11 बजे ताईं असांजो शो हलंदो। त बिस्मा, यू आर रेडी फॉर दिस? बिल्कुल ज़ोएब, मैं इंतजार कर रही हूं। इतना टाइम हो गया ये खेले में, मैं मिस कर रही थी। बिल्कुल, काफी टाइम थियो है। मां पाण मिस पियो कयां पंहिंजे काफी सारे सेगमेंट्स में। अच्छा, स्पेशली जेको बलून्स वारो सेगमेंट आहे उहो बि मां मिस कयो। बिल्कुल। त स्टार्ट था कयूं ही पंहिंजो दिल ऐं सितारे वारो। वी हैव अ कॉल नाउ। हेलो, अस्सलाम वालेकुम। कह रहे हैं किथां? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। मेरे भाई की आवाज नहीं आ रही। जी, कॉल आया, डिस्कनेक्ट थी वई। डिस्कनेक्ट थी वई। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। कह रहे हैं किथां? मुझे लगता है अदा का जो टीवी है ना, वो उसका वॉल्यूम तेज हुआ हुआ है। जी बिल्कुल, मुझे ख्याल में टीवी जो वॉल्यूम, अगर तव्हां कॉल कयो था, मेक इट श्योर तव्हांजी टीवी जो वॉल्यूम अप न हुजे, न त तव्हां सां बि प्रॉब्लम थी वञे, असां सां बि प्रॉब्लम थी वञे। त बिस्मा, वी शुड स्टार्ट दिस सेगमेंट। पहिरियों असां 2 खेरूं ॾिसूं था जेसिताईं कॉल अचे। सो डोंट यानी के अच्छा ठीक, स्टार्ट करें फिर? अच्छा ओके ठीक है। तो वो स्टार्ट या दिल। बिस्मा, 5 चांसेस तव्हांखे 5 चांसेस सही है। हार्ट एंड लेट्स सी व्हाट कम्स।
स्टार अची वियो आज हार्ट इतने आहे time बट बाद। तव्हां चयो कोई बात नहीं, कोई बात ख़ुशी थी त ॼण न स्टार ई चयो आहे हिन मूंखे दिल चयो आयो सितारो ऐं रडियूं थी करे भाई What मुझे is this? क्योंकि हमेशा मैं जीतती आई हूँ ना इस गेम में, कोई ठीक बात आहे नहीं, इतने टाइम बाद स्टार्ट किया है। सेकंड चांस अॼु त मां हाँ। विन करे रहंदुमि तव्हां छो जो अॼु लेट्स सी दिल या सितारो हाँ, उससे पहले कॉलर मौजूद और है। अस्सलाम वालेकुम कह रहे हैं किथां वालेकुम सलाम सर, गुलाम फारूक लोहार ठट्टा खां। गुलाम फारूक अदा वेलकम टू आवर शो अदा कैसे हैं, ठीक है आप? शुक्र है, आपने ठीक हो? ठीक ठाक मेरे भाई। आपको पता है अभी कौन सा सेगमेंट है हमारा पहला? हार्ड और स्टार वाला। जी सही फरमाया मेरे त भाई पोइ अदा ने। तयार आहियो दिल ऐं सितारे जे सेगमेंट जे लाइ जी हाँ। ठीकु आहे त पोइ तव्हांखे ख़बर हूंदी तव्हांखे सभु पंहिंजा चांसिस ॾींदा आहियूं ऐं जेतिरा दफ़ा तव्हां सही ॿुधाईंदा आहियो तव्हां ओतिरियूं पॉइंट्स विन कंदा आहियो ऐं तव्हांजी कॉम्पिटिशन थींदी नेक्स्ट कॉलर सां ॿ कॉलर सां त पोइ बिल्कुलु। तयार थी वञो असां बि रेडी आहियूं तव्हां बि रेडी आहियो जेके ॾिसनि था उहे बि रेडी आहिनि तव्हां बि हाँ। डायल कंदा रहो मे बि तव्हांजो कॉल मिली वञे हाँ। अदा त पोइ जी, जी। सितारो या दिल दिल। दिल Let's see what comes. 1, 2, 3 and here we go. Dill अची right वञे answer. good. The 1 point goes to you. अञा 4 chances आहिनि ॾिसूं था 4 chances में छा पिया कयो तव्हां त पोइ अदा सितारो या दिल दिल दिल। Again, दिल। Okay, again, once again दिल and let's see what comes. दिल पे मेरे दिल भाई अची को वई भरोसा very है। good. ॿ दफ़ा तव्हां को पुछो आहे तव्हां ॿई असांखे सही जवाब ॾिना आहिनि इट मीन्स 2 पॉइंट्स तव्हां खटे चुका आहियो अञा 3 चांसिस तव्हां वटि आहिनि त पोइ सितारो या दिल दिल। दिल Again, once मुझे again लगता है दिल ये भाई। दिल ही जिताएगा मेरे भाई को। ठीकु आहे कॾहिं कॾहिं दिल असांखे हाराए छॾींदो आहे कॾहिं कॾहिं खटाए बि थो हाँ। भई दिल आहे दिल ते कोई एतबार न आहे ठीकु आहे ही तव्हांजो थर्ड चांस आहे ॾिसूं था त दिल थो अचे या वरी सितारो थो अचे एंड हियर वी गो अदा सितारो अची वियो दिल कोन आई अञा 2 चांसिस तव्हां वटि आहिनि तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो त पोइ सितारो या दिल दिल। Once Again, again दिल दिल, दिल के मेरे भाई नाहे ने- छॾणो कुझु बि थी वञे बाबा असां उहो बि दिल जे तो मार खाई वेंदा आहियूं हमेशा था न दिल से मार खा हाँ, लेते खा हैं ना लेते। सो दिस इज द फर्स्ट टाइम तव्हां 2 पॉइंट्स विन करे चुका आहियो हाणे ॾिसूं था त दिल तो अचे या सितारो तो अचे एंड हियर वी गो दिल अची वई गो टू द 3 जबरदस्त। पॉइंट्स स्ट्रेट पॉइंट्स तव्हां विन करे चुका है लास्ट चांस आहे त पोइ सितारो या दिल पुछण न घुर्जे हाँ। दिल ही दिल। चवंदव तव्हां हा न दिल। दिल। अच्छा ठीक है दिल जी। ओ क्या बात है जबरदस्त भाई। जबरदस्त वेल प्लेड मेरे भाई। अब इसी तरह जो है ही होया गुलाम फारूक जे ठट्टा को कॉल कई आहे ऐं 5 चांसिस में हिननि विन कया आहिनि 4 Oh. पॉइंट्स वेरी वेल डन अदा फारूक तमाम जबरदस्त प्ले कयो बस तव्हां थोड़ो वेट कयो ॾिसूं था त जेके नेक्स्ट कॉलर्स आहिनि उहे केतिरा पॉइंट्स विन करे सघनि था उन खां पोइ असां डिसाइड करे सघूं था यानी कि त हिन ज़ोएब- सेगमेंट जो केर थिए थो विनर हाँ, हमारे पहले ही जो कॉलर थे उन्होंने इतना जबरदस्त टारगेट Yes, दे दिया very है। well done. हमारे दूसरे कॉलर्स देखते हैं हम क्या करते हैं वेरी इस पे। वेल डन अच्छा वैसे भाभी या भाभी जो हस्बैंड को ॿुधायो हाणे जेको तव्हां डांस पिया कयो ही तव्हां हेॾे वार ख़राब करे छॾिया मुंहिंजा थोरो ॾिसी करे भाभी डांस कयो न हाणे वार न ख़राब थी वञनि ऑलराइट सो बिस्मा यू एंड मी वर प्लेइंग बिस्मा मां प्ले पिया कयूं अध में असांजी कॉल अची वई त वरी कंटिन्यू कयो त अगरि कॉल ईंदी त रिसीव कंदासीं हाँ, पहिरीं सही। प्रायोरिटी असांजी ऑडियंस खे हुजणु बिल्कुल। घुरिजे ठीकु आहे त बिस्मा दिस इज अ सेकंड चांस पहिरियों चांस में तव्हां मूंखे सही आंसर न नहीं ॾेई तो सघियो पहला चांस जीत गई थी ना मैं। नहीं भाई क्या जीती हुआ नहीं थी क्या मैं? आपने हार्ट बताई स्टार आया था चीटिंग थी करे हमेशा चीटिंग करती आज भी चीटिंग थी करे अच्छा ठीक है चले स्टार्ट ये करते हैं। आई चीटर हाँ ठीक है तो दिल या सितारो 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 हाँ। तांगे जल्दी की सितारो इंदो हाँ, नहीं ऐसे- दो सितारो आएगा, दिल आएगा। दिए से भाई दिल दिए से सितारो नहीं दो आज जो है तुमने कोई जादू वादू किया है इसके ऊपर तुम मुझे कोई लग रहा जादू है नहीं हाँ। कयो मां ठीक कुछ है तो तुमने किया है। बस चांसेस में बेस मां कुछ विन न कयो आहे हाणे टियों चांस मां हिनखे ॾियां थो ॾिसूं था भाभी जी अॼु तव्हां मुंहिंजे साइड आयो न मां आज जो है बहुत खुश हो रहा है क्योंकि ये पहली अॼु दफा तव्हां मुंहिंजे जीतेगा। साइड आयो अॼु भाभी जी भी मुंहिंजे साइड आहे भाई खैर हो गई ठीक है। भाई है ना मेरे साथ। न कोई ना है तव्हांजी तरफ चलो, कोई start भी न। करो। दिल या सितारो दिल दिल हाँ ही भी सितारो ईंदो नहीं सितारो ऑलराइट जबरदस्त ज़ोहेब जानी यू आर प्लेइंग वेरी वेल नहीं अभी आपकी बारी बाकी है। ठीक है तो फोर्थ टाइम अञा ताईं विस्मा हिकिड़ी भी पॉइंट विन न कई आहे अनफॉर्चुनेटली तो क्या हुआ
बिस्मा वैसे चले। दिल या सितारो, दिस इज द फोर्थ टाइम। दिल। दिल ठीक है, दिल पे भरोसा। दिल ही दो। हाँ। भरोसा है दिल ते, भरोसा है। हिने के दिल ते भरोसा अगर है। आज दिल नहीं आए ना ज़ुएब तो मेरा दिल से भरोसा उठ जाएगा। अच्छा बस। ठीक है, खड़ो भरोसो तां जो खत्म अजको पो दिल ते, बिकॉज़ बिकॉज दिल आ गया है। तब वो हिकड़ी पॉइंट विन कई त वञा। यानी कि मेरा दिल से भरोसा भी ओनली उठा। 1 पॉइंट गोस टू यू एंड लास्ट चांस ता जो आई बेस मां बुधायो त दिल या पो सितारो। हाँ, अगर दिल ने इतना साथ दिया ही है तो आखिरी भी दिल ही ले लेते हैं फिर। हाय भाई हेडो जल्दी जे को आहे त दिल ते एतबार करण वाली एतबार है मुझे। त वो ॾिसऊं था दिल थी हाँ। अचे या सितारो थो अचे। सितारो राइट। त 5 चांसेस में बिस्मा सिर्फ हिकड़ी पॉइंट विन कई आहे। बिस्मा नॉट बैड, वेरी वेल डन। अब आपकी बारी बहुत है अच्छा ज़ुएब, खेला है आपकी आपने। बारी है। जी, बहुत बिल्कुल। बातें कर रहे थे ना। कितने पॉइंट्स थे मेरे? ओनली 1। ओनली 1। चलो क्या 1 है तो ना, 0 तो नहीं रही मैं। चलो ज़ुएब बताएं आप क्या लेंगे, दिल या सितारो? स्टार, सितारो। सितारो सितारो। ठीक है, तो फिर दिल। काई गाल नहीं, 4 चांसेस आए भाई। ज़ुएब कोई बात नहीं, ये मेरा गेम है और मैं 1 पॉइंट से ही जीतूंगी, देखना। ठीक है। तो फिर क्या लेंगे आप, दिल या सितारा? वंस अगेन स्टार। स्टार कंफर्म? ओके देन स्टार। Okay, स्टार अच्छी भाई और okay. भाई तो बिस्माई मायने जो मतलब आने बराबर थी वही पॉइंट्स असां जो और हमारे 3 चांसेस में ओवर टाइम Caller वी हैव मौजूद अ है। कॉलर। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? हेलो अस्सलाम वालेकुम। कोई है? हेलो आए कोई आए। हाँ, कोई आए। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा दा? हेलो अदा। हेलो ओ मुझे लगता है हेलो डिस्कनेक्ट हो ऑलराइट डिस्कनेक्ट ठीक है। तो तो पोइ एक- बिस्मा 2 चांसेस मूंखे मिलिया आहिनि, बिल्कुल। हुन मां हिकिड़ी पॉइंट मां विन हाँ। कई आहे। अञा मूं वटि 3 चांसेस 30 आहिनि। अगरि हिकिड़ो बि सही अची थो वञे दैट मीन्स आई विल बी द विनर फॉर टुडे फॉर दिस सेगमेंट। वो तो वक्त ही बताएगा ज़ुएब। ठीक है अब भाभी आप- जी, तव्हां तयार थी वञो। अगरि मां विन कंदुमि त ॿिनि खे जी डांस करणी आहे जीअं तव्हां असांजी ऑडियंस जे लाइ डांस कंदा आहियो। ठीकु है बिस्मा सही है। स्टार्ट। तो फिर स्टार या दिल? हाणे मुंहिंजे ख्याल में दिल खणणु घुरिजे। दिल? छो जो दिल भरोसा? सां वक़्त ते खेॾणु घुरिजे। दिल पे भरोसा है? ऑलराइट वी हैव अ Caller. कॉल। अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? हेलो हेलो हादी टीवी जो हाँ। वॉल्यूम थोड़ो घट करे छॾिजो। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा पे गए? जी हेलो कौन बात कर रहा है, कहाँ से बात कर रहा है? टीवी का हाँ वॉल्यूम हैदराबाद से बात कर रहे हैं हुजैफा। क्या नाम बताया? हुजैफा हुजैफा बात कर रहे हैं। अच्छा हुजैफा हुजैफा फ्रॉम हैदराबाद। हुजैफा आपको वेलकम करते हैं हमारे शो में वावा जमालो में। कैसे हैं आप, ठीक हैं? जी जी अल्लाह का शुक्र है। तो वो तैयार आयो ना गेम जे लाइ हुजैफा? हाँ जी ठीक है, ठीक है। ओवर टू यू, यू आर सही। प्लेइंग। ठीक है, तो हुजैफा आपको पता है हार्ट और स्टार हमारा गेम चल रहा है, तो आप क्या सिलेक्ट करेंगे, अच्छा हार्ट इनसे या? पहले ये पूछे, इससे पहले जो कॉलर थे उन्होंने कितने पॉइंट्स विन हाँ हुजैफा ये बताएं, इससे पहले जो कॉलर थे हमारे साथ उन्होंने कितने पॉइंट्स विन किए इस गेम में? उन्होंने आई थिंक 4 पॉइंट लिए। 4 जी पॉइंट्स, बिल्कुल, राइट। 4 पॉइंट्स विन किए। तो आपको लगता है कि 4 से ज्यादा आप बता सकते हैं? यानी कि आप 5 के 5 बता सकते हैं? जी ट्राई करेंगे। ठीक है, ऑलराइट, बेस्ट ऑफ लक। तो ठीक है हुजैफा, आप क्या सिलेक्ट करेंगे, हार्ट या फिर स्टार? जी क्या सिलेक्ट करेंगे? मैं स्टार। स्टार। ठीक है, तो देखते हैं क्या आता है फिर। हार्ट। हाँ हुजैफा, दिल आ गई, सितारा नहीं आया, बट कोई डोंट बात वरी, नहीं। 4 चांसेस यू हैव स्टिल। ठीक है, तो हुजैफा हार्ट या फिर स्टार? जी हार्ट। हार्ट। Heart. ठीक है, तो हम हार्ट करते हैं। जब तक मेरे भाई आपसे गुजारिश है कि टीवी का वॉल्यूम आप कम कर दीजिए। ओके देन हार्ट स्टार। आते आते स्टार स्टार आ आ गया। गया, दिल नहीं आया। लेट्स सी व्हाट हैपेंस नाउ। भाई विन तो नहीं कर पाए, लेकिन आपका नाम लकी ड्रॉ में जरूर जाएगा। जी हुजैफा वैसे आपको दिल पे भरोसा है? जी तो ठीक है, अभी आप बताएं दिल सेलेक्ट करेंगे या स्टार? हार्ट। हार्ट। तो ठीक है, फिर देखते हैं क्या आता है। एंड स्टार once again। My God. ओहो कोई बात So नहीं। you have Well 2 played. chances now। अच्छा पॉइंट विन किए इन्होंने? पॉइंट विन किया एक। 1। हाँ। ऑलराइट। हुजैफा अब आपकी बारी है, हार्ट या फिर स्टार?
स्टार स्टार कंफर्म? ठीक है, तो फिर देखते हैं। हाँ, लगता है लास्ट चांस, आज बैड लास्ट चांस। कोई बात नहीं, तो फिर लास्ट चांस है आपका। हुज़ैफा हार्ट सेलेक्ट करेंगे या फिर स्टार? जी अदा, स्टार 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 स्टार। ठीक है, तो फिर देखते हैं क्या आता है। स्टार स्टार आ राइट गया हुज़ैफा। आंसर। आपने चले डांस कर लेते, कोई बात नहीं। तो हुज़ैफा Well played. आपने विन किए 2 पॉइंट्स, आपको 5 चांसेस मिले थे, आप विन तो नहीं कर सकते सेगमेंट, लेकिन आपका नाम लकी ड्रॉ में जाएगा और लास्ट में लकी ड्रॉ में से जिसका नेम निकलता है वो विन करता है 15,000 रुपए की गिफ्ट। तो Cash. देखते रहिएगा हमारा प्रोग्राम, देखते हैं कि लास्ट में आप भी खुशनसीब हो सकते हो जिनका लकी ड्रॉ में से नाम निकल आए। सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग। अपना नंबर और एड्रेस जरूर नोट डाउन यानी करा कि जो लीजिएगा। हमारा हार्ट और स्टार का जो सेगमेंट चल रहा है वो एनएक्स के ताउन से अभी चल रहा है। जी एनेक्स के तावन से चल रहे हैं। हाणे लास्ट चांस रिमेनिंग आहे, ॾिसूं था त लास्ट कहिड़ो कॉलर असांखे कॉल करे तो शामिल थी वञे तो असांजे हिन सेगमेंट में, त पोइ देर जा जल्दी सां नंबर मिला शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में जंहिंजो नालो आहे हारन स्टार। अच्छा बिस्मा एक्चुअली बहुत बिल्कुल ज़ेब, आपकी बारी चल रही ठीक थी, है। आपने 1 पॉइंट विन किया है ना? जी 1 पॉइंट विन किया है। स्टिल आई हैव 3 चांसेस। 3 चांसेस है। 3 चांसेस, अगर हिकिड़ो भी मां सही ॿुधायो त मां विनर थी वेंदो नहीं, ऐं भाभी जी आपके शादी। 3 चांस हो गए, 2 रह गए हैं। 2 चांसेस। अच्छा, पूछे नहीं नहीं ठीक है, चलिए अब बताएं, हार्ट या स्टार? भाई दिल दिल? दिल हार्ट। दिल नहीं आना, ठीक है। ओ कॉलर जी है ready? हमारे पास, भाभी जी, तो पहले ये तो कॉल ले caller लेते हैं। now। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा? वालेकुम सलाम, दिल नवाज हैदराबाद मां। आदा दिल नवाज तव्हांखे वेलकम पिया कयूं असांजे शो में। थैंक यू सर, थैंक यू दिल सो नवाज, मच। कहाँ से बात कर रहे हैं मेरे भाई? हैदराबाद हैदराबाद हैदराबाद। आया हुआ है। हैदराबाद से दिल नवाज। ठीक है मेरे भाई, आपको पता है हार्ट और स्टार वाला हमारा सेगमेंट चल रहा है, तो रेडी हैं आप? जी जी बिल्कुल। अदा हाणे ताईं जो जेको टॉप स्कोर आहे, टॉप पॉइंट्स आहिनि उहे त फारूक जो आहिनि जे ठटे खां हाँ। कॉल कई हुई। तव्हां ॾिसो पिया टेलीविजन? जी जी ठीकु आहे, त बेस्ट ऑफ लक। ॾिसूं था तव्हां 4 खां वधीक या 4 ताईं ॿुधाए सघो था या नथा सघो, छो जो अगरि तव्हां 4 बि ॿुधायो था पोइ बि तव्हांजे विच में टाई थी वेंदो ऐं असां पोइ चिट्स खे पिक कंदासीं। सो लेट्स सी व्हाट हैपेंस नाउ। अदा त पोइ दिल या सितारो? हार्ट। Heart. Heart. All right, heart. Let's see what comes, heart or star. स्टार। Star अची वियो आहे, heart कोन आई। अञा तव्हां वटि 4 चांसेस आहिनि, हाँ। डोंट वरी। त पोइ ॿुधायो दिल या सितारो? दिल। दिल, once again दिल, हाँ। and here we go. अदा once again स्टार अची वियो, दिल कोन आई। You have कोई 3 बात नहीं, कोई बात chances नहीं। now. दिल या सितारो? दिल। दिल, मेरे भाई Once को भी again दिल पे। भाई दिल। All right, 1 2 3 Go! and here we go. सितारो। अदा सितारो टियों दफ़ो बि सितारो अची वियो। अॼु तव्हांजो लक तव्हां सां साथ न पियो ॾे, अनफॉर्चुनेटली। यू हैव 2 चांसेस नालो नाउ। बि दिल आहे, मोचो इन करे दिल अची ईंदो पर अचे न पियो। अदा दिल हाँ। ते एतबार न कंदा कयो। दिल ते एतबार न करण घुर्जे, लेकिन ज़ुहैब जिनका दिल नहीं टूटा होता ना, वो दिल पे ही एतबार करते हैं। तो फिर टूट जाता है, फिर से टूट बिल्कुल, जाता दिल है। खुदा का घर है ना। जी अदा बात, बिल्कुल, बेशक। दिल खुदा जो घर आहे, पर जेको इंसान इन ॻाल्हि खे सम्झे, एवरीबडी इज़ नॉट इक्वल इन दिस वर्ल्ड। सभु इन ॻाल्हि खे न सम्झंदा आहिनि। बहरहाल 2 चांसेस अञा रहनि था, ॿुधायो पोइ सितारो या दिल? यू हैव 2 चांसेस। दिल। दिल। हे वंस अगेन दिल। कोई बात नहीं, लेट्स सी। ये दिल ही जिताएगा मेरे भाई को। स्टार चौथों दफ़ो अदा सितारो आयो आहे। आख़िरी चांस बचो आहे। मूंखे नथो लॻे त तव्हां हाणे सितारो चवंदव, छो जो 4 दफ़ा तव्हां दिल चई आहे, त हाणे बि दिल ई चवंदव। इज इट राइट? इंशाल्लाह दिल। दिल। तो ठीक बस है। ठीक है मेरे भाई, आप इसी में फैसला कर लीजिएगा। दिल अचे, एट लास्ट में तो दिल हाँ। अचे। ठीक है, थोड़ो मथे पीटी कयो। हाँ हाँ। 1 2 3 एंड हियर वी Go! अगेन स्टार। अगेन Again स्टार। star. अदा हिकु दफ़ो बि दिल कोन आई। सर लगे तो सितारा गर्दिश में है। सितारा थैंक यू गर्दिश। वेरी मच अदा फॉर कॉलिंग अस। तव्हांजो नालो लकी ड्रॉ में शामिल थी चुको आहे ऐं लास्ट में तव्हां लकी ड्रॉ जा विनर थी सघो था। अगरि विनर थींदो यू विल विन 15,000 रुपीज़ कैश। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस ज़रूर नोट डाउन कराए छॾिजो। थैंक यू वेरी मच वंस अगेन फॉर कॉलिंग अस। ऐं हिते असांजो ही सेगमेंट थिए थो ख़तमु ऐं हिन सेगमेंट जा असांजा विनर आहिनि गुलाम फारूक जे ठट्टा खां कॉल कई त पोइ भाभी जी अची वञो
डांस कयो एनएक्स गुलाम का रसूल जे लाइ। स्पेशल गिफ्ट मेरे भाई के साथ जाएगा, बहुत बहुत मुबारक हो। त हिते असांजो थियो ही सेगमेंट ख़तम ऐं इहे टई जेके नाला आहिनि इहे बि वञनि था लकी ड्रॉ जे हा। बाउल में ऐं तव्हांखे असां ऑलरेडी ॿुधायोसीं जेको लास्ट में विन कंदो लकी ड्रॉ में जंहिंजो नालो निकिरंदो विन कंदो 15,000 रुपयनि जो हा, केस कैश ॾिसूं था अॼु जो ख़ुशनसीब केरु आहे जेको विन कंदो 15,000 रुपयनि जो कैश। हाणे असां अचूं था पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ बिस्मा जेको असांजो सेगमेंट आहे बलून्स वारो कलरफुल बलून्स खणी ईंदा आहियूं तव्हां सिलेक्ट कंदा आहियो पंहिंजे कलर जो बलून। बिस्मा मां जेसि ताईं बलून खणी अचां तेसि ताईं तव्हां थोड़ो भाभी जी सां डिस्कस करे जी वठो बिल्कुल, कचहरी जो है कयो। बलून का सेगमेंट हम अपना स्टार्ट करते हैं फूड बस्ती के ताउन से, और बहुत सारे स्पॉन्सर्स हमारे साथ हमेशा की तरह मौजूद होते हैं, लेकिन आज न्यू स्पॉन्सर भी हमारे साथ मौजूद है, लियो बिस्किट जीत लियो के संग, जो जी कि बिल्कुल ही भी बहुत वठो ऐं ॿुधायो बि। हाँ सही है ठीक है। यानी कि जीत लियो के संग हम सबका फेवरेट जो है ये 3 बिस्किट जो है वाहिद ऐसे बिस्किट हैं जो बहुत खाए जाते हैं घरों में, फैमिलीज में तो बहुत ही खाए जाते हैं। ऐं मुंहिंजी फैमिली जो बि ख़बर अथव कैंडी पसंदीदा बिस्किट कैंडी अथव बिस्किट family ना? जी। कैंडी मां पाण की- खाईंदो आहियां कैंडी बिस्किट बि ऐं हाँ। माय फैमिली आल्सो लाइक कैंडी बिस्किट त तव्हां बि यूज़ कयो। लियो इज़ अ गुड यू नो कंपनी। ऐं हाणे असां अची Caller। वियासीं पंहिंजे बलून्स जी तरफ़। वी हैव 4 balloons in our hand। और कॉलर भी मौजूद है हमारे साथ। वी हैव अ कॉलर जी, नाउ। जी। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां? वालेकुम अदा कह रहे किथां? अदा मोहम्मद अजान पे ॻाल्हायां मां सखर खां। मोहम्मद अजान। मोहम्मद अजान, वेलकम टू आवर शो। अजान साहब कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? अल्हम्दुलिल्लाह खैरियत। बेन अच्छा आप अजान सुनाएं, पहिरियों खैरियत है? मूंखे पहिरियों त मूंखे इहो ॿुधायो सखर जा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहे असांजो शहर सखर? हलो अजान ॿुधो पिया? जी जी जी। सखर जा कहिड़ा हाल आहिनि? सखर ठीकु लॻो पियो आहे? सखर जा तमामु माशाल्लाह सही हाल आहे। कोविड जो काफ़ी लॻो पियो आहे। जी 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 बिल्कुल, बस अलाह बेहतर कंदो। ऐं हाणे असांजो जेको Cases सेगमेंट day आहे by day उहो वधंदा था बलून वञनि। वारो असां स्टार्ट कयो आहे सेगमेंट। तव्हां ॾिसी सघो था असांजे हथ में 4 कलर जा बलून आहिनि ऐं चइनिनि जे अंदरि चिट आहे, पर हिकिड़े बलून जे अंदरि जेका चिट आहे उहा विनर वारी चिट आहे। त पोइ तव्हां कहिड़ो कलर चूज़ कंदो? मुंहिंजे हथ में ब्लू कलर ऐं ग्रीन आहे, बिस्मा जे हथ में रेड Red ऐं and येलो yellow। कलर आहे। ग्रीन कलर। अच्छा ग्रीन कलर। अच्छा इनखे वॾो ॾिसी था चूज़ कयो आहे छा? वैसे सभिनि बलून्स में इहो हिकिड़ो ई वॾो आहे। अॼु कंहिं हो कयो आहे वैसे ब्लो कयो आहे बलून्स खे? आज अलग-अलग ये साइजेस में फरहान blow में कयो आहे। आज बलून जो है ना छोटे बड़े जी बिल्कुल। त मोहम्मद अजान सखर खां कॉल कई, उन्हनि बुक कयो आहे ग्रीन कलर जो बलून, त अदा तव्हांजे नाले ते असां बुक करे छॾियो आहे ग्रीन बलून। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। पंहिंजो नंबर ऐं एड्रेस तव्हां नोट डाउन कराए छॾियो ताकि अगरि तव्हां विन कयो त तव्हां ताईं तव्हांजा गिफ्ट पहुची बिल्कुल, सघे। फूड बस्ती का गिफ्ट जो है स्पेशल आप विन करेंगे अगर आप अपना एड्रेस और नंबर नोट डाउन करवाएंगे। ऑल राइट, त हिकिड़ो बलून थी चुको आहे बुक जेको आहे ग्रीन कलर जो। अञा असां वटि 3 बलून्स आहिनि। हिकिड़ो आहे ब्लू, पिंक या रेड भी चई था सघो। हाँ। दिस इज नॉट रेड, दिस इज पिंक। इट्स रेड। हाँ ये थोड़ा सा शॉकिंग पिंक टाइप ठीक का आहे त हाँ। रेड या पिंक वॉट एवर, रेड येलो ऐं ब्लू कलर रिमेनिंग आहे। त पोइ जल्दी सां कॉल कयो ऐं सिलेक्ट कयो पंहिंजी पसंदीदा पंहिंजो बलून। सो भाभी जी अगरि तव्हांखे असां चांस ॾियूं त तव्हां कहिड़े कलर जो हाँ। बलून बुक कंदो? ग्रीन 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 त न ग्रीन थी तो चुको हो आहे न, गया पोइ ना, बि तव्हां हाँ। ग्रीन कयो आहे? ग्रीन थी चुको आहे बुक। वो ब्लू ब्लू ठीक है। भाभी जी Caller मौजूद है हमारे साथ कॉल में। नाउ। Caller। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां? हेलो परवेज रजा। अदा जी रिपीट कजो पंहिंजो नालो। परवेज रजा। परवेज रजा फ्रॉम जामशोरो। ऑल राइट अच्छा। अदा परवेज, तव्हांखे बि भली ॻाल्हि था चऊं असांजे प्रोग्राम में। कैसे हैं परवेज साहब आप? ठीक है मेरे भाई? जी मां फर्स्ट टाइम तव्हांजो प्रोग्राम ॾिठो आहे। अच्छा अच्छा त पोइ जी। प्रोग्राम कीअं पियो लॻे? फर्स्ट टाइम ॾिठो आहे? जी बिल्कुल ठीक ठाक, आपकी दुआएं हैं। ऑल राइट, तो आप तैयार हैं भाई? आपको पता है हमारा कौन सा सेगमेंट चल रहा है अभी? जी बैलून्स वाला चल रहा है कि कोई भी जो है पर्ची यानी कि उसका कलर सिलेक्ट जी करना है। बिल्कुल, बिल्कुल, अपनी right। पसंद का कोई भी कलर आप चूज कर सकते हो। अभी तक एक कलर चूज हो चुका है जो कि है ग्रीन Green। कलर। तो आपके नाम पे हम कौन सा बलून चूज करें, बुक करें? अच्छा, इस कलर को आप रेड या पिंक अपनी मर्जी से बोल दीजिएगा जो जी, आपको लगे। और इसको भी ब्लू या पिंक जो भी बोले ना। नहीं जी ठीक है। ब्लू कलर। ब्लू वन, इट मींस मेरे हाथ वाले दोनों बुक हो Book हो चुके चुके हैं। ऑल राइट, तो भाई ये हैं Blue one। परवेज जी, परवेज रजा। तांजे नाले ते आपके नाम पे हम बुक करते हैं ब्लू Blue कलर color। का बलून। थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। आप अपना एड्रेस और नंबर नोट डाउन करा दीजिएगा। वंस अगेन थैंक यू परवेज जिन्होंने हमें जाम शोरों से कॉल किए। हाँ। त हाणे असांजा थी विया 2 बलून्स बुक। उहे ॿई आहिनि मुंहिंजे हथ वारा। विस्मा ॾिसो
जेके असांजा ॿ फर्स्ट कॉलर हुआ हुननि ही बुक कराए छॾिया कोई हुननि बात खे तव्हां ते बिलीव ई न आहे नहीं तो हमेशा तुम्हारे हाथ का एक बलून बुक होता था और मेरे हाथ का, आज तुम्हारे हाथ के दो हाँ हो जी गए हैं। फर्स्ट टाइम आए तो मुझे ऐसे ॿई बलून और मुझे ऐसी फीलिंग आ रही है कि मेरे हाथ में जो है वही विनर होगा। न तो वो हिकिड़ो कम था कहीं बिस्मा क्या? टेक दिस वन नहीं नहीं अब नहीं हो अभी सकता। change फिर। कर दे। अब आपकी चेंज आपकी बुक हो गई। अब देखते हैं नेक्स्ट कॉलर कौन हमारे साथ ठीक आएंगे है और तो भाई select वो तव्हां करेंगे। बि जल्दी सां कॉल कयो बुक कयो पंहिंजी पसंदि जो बलून ॿ बलून थी चुका आहिनि सिलेक्ट जेको आहे ब्लू कलर जो ऐं ग्रीन कलर जो ॿई मुंहिंजे हथ वारा सिलेक्ट थी चुका आहिनि बाक़ी ॿ बलून्स रिमेनिंग आहिनि जेके हाँ। बिस्मा जे हथ में आहिनि त पोइ जल्दी सां कॉल करे हिन खे बि थोरो डिसअपॉइंट न कयो थोरो ख़ुशि करे छॾियो हिन जे हथ जा बलून बि सिलेक्ट करे छा थी बिस्मा कोई बात नहीं सर, कोई बात नहीं। ऑलराइट त भाभी जी तव्हां कहिड़ो सिलेक्ट कयो हुयो बिल्कुल ब्लू कलर जो सिलेक्ट कयो ठीकु आहे त पोइ तव्हांजे हस्बैंड खां बि पुछूं पिया जी अदा तव्हां अगरि सिलेक्ट कंदो त हाँ। कहिड़ो कंदो रेड या Yellow। येलो रेड तव्हां हा न करे ॿुधाए सघो था रेड रेड या Red। येलो रेड रेड। ऑल राइट ही रेड ओके हमारे साथ कॉलर मौजूद है। अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथा? कराची से। निशाद हाँ रिपीट कीजिएगा नेम अपना भाईजान जिशान साहब। जिशान जी जी जिशान साहब कैसे हैं आप? ठीक हैं? जी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का शुक्र है। सबसे पहले तो आपको वेलकम करते हैं अपने शो में। थैंक यू सो मच। जी अदा, आपको पता है अभी हमारा बलून्स का सेगमेंट चल रहा है और 2 बलून्स जो हैं बुक हो चुके हैं और जो 2 बलून्स मेरे हाथ में है येलो और रेड वो येलो रेड। चूज करूंगा येलो Yellow चूज choose करेंगे तो ठीक है भाई आपके नाम पे बुक किया जा रहा है येलो बलून तो balloon। जिशान ने कॉल किए कराची से और हमने बुक कर लिया है येलो कलर का बलून थैंक यू वेरी मच जिशान फॉर कॉलिंग अस आप भी अपना नंबर और एड्रेस नोट डाउन करा लीजिएगा तो हिते भाई 3 बलून थी चुका है बुक बाकी असां वटि बचो आहे लास्ट बलून जेको आहे रेड या पिंक Pink। कलर जो तो पोइ जल्दी सां तव्हां बि कॉल करे हिन लास्ट बलून खे कयो बुक थी तो सके जेको असां वटि लास्ट बलून आहे उन में ही हुजे अंदर विनर जी हाँ। चिट त कोई भी बलून थी सके थो बिल्कुल विनर ऐसा ही है। ॾिसूं था असांजो लास्ट कहिड़ो कॉलर आहे जेको असां ॾे कंदो कॉल त असां अची वञूं भाभी जी ॾे वंस अगेन छो जो भाभी जी ॿुधायो त हिन दफ़े भाभी जी ईद खां बाद में जेको रेस्ट करण वई उहो पंहिंजी ससु जे घर रेस्ट करण वई पंहिंजे हस्बैंड जी माउ जे घर रेस्ट करण वई ऐं तव्हां इहो बि ॿुधायो थो त छा तव्हांजे मथां ज़ुल्म थिया हाँ वॾो ज़ुल्म थियो अलाए कहिड़ो ज़ुल्म थियो थोरो असां सां शेयर कयो नाज़रीन सां शेयर कयो हिन जी माउ मूंखे थांव धोराया ॿुहारो ॾियारी अच्छा हिन जी मां तव्हां को थाम बि दोहराया ॿुहारी बि ॾेराए अच्छा पोइ ठीकु आहे हू त पंहिंजे सम्झो नुंहं खां कमु थी कराए न तव्हां जॾहिं पंहिंजे हस्बैंड खां कराईंदा हू बि त वीचारो कंदो आहे उहो ई बदिलो त हिन वरितो मूंखां अच्छा वो बदलो हिन जी इसमें मां caller तव्हां खां मौजूद वठो है। कॉलर ना जी। हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे किथा वालेकुम अस्सलाम भाई मैं उर्दू बोल सकता हूँ। ऑल राइट भाईजान कहाँ से बात कर रहे हैं मैं भाई लाहौर से बात कर रहा हूँ। लाहौर से। नाम बताएंगे मेरे भाई आप अपना पूरा? अली हसन। अली हसन। अली हसन साहब सबसे पहले तो आपको वेलकम करते हैं अपने शो में। कैसे हैं मेरे भाई आप? ठीक हैं? ठीक ठाक शुक्र अल्लाह का, आप सुनाएं। ठीक ठाक। ठीक है अदा, आपको पता है हमारा सेगमेंट चल रहा है अभी बलून्स का और 3 बलून्स बुक हो चुके हैं, 1 बलून रह गया है जो कि मेरे हाथ में है रेड। जी बिल्कुल तो आपके नाम पे ये बुक किया जाए रेड कलर का बलून ओके क्योंकि ये लास्ट की चॉइस रहती है हाँ। 3 बुक हो चुके हैं तो आपके नाम पे रेड कलर का बुक किया जाए हाँ जी कर दिया जाए। ऑल राइट तो भाई ये हैं अली हसन जिन्होंने हमें लाहौर से कॉल की है इनके नाम पे बुक करते हैं हम येलो कलर का बलून रेड कलर का और दिस इज रेड हाँ, कलर red color। ओह आई वाज मिस्टेकन इट मींस ठीक है येलो हाँ, कलर yellow जिशान हो ने गया। बुक करवाया था बिल्कुल, बिल्कुल। सो अली हसन थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस आप भी अपना नंबर और एड्रेस नोट डाउन करा लीजिएगा ताकि आपका गिफ्ट आप तक पहुंच जाए इफ यू विन और बिल्कुल। लास्ट में आपका नाम लकी ड्रॉ में भी शामिल होगा इफ यू विन तो आप 15,000 रुपए की गिफ्ट जीत सकते हैं थैंक यू वेरी मच वंस अगेन फॉर कॉलिंग अस तो यहाँ पे हिते थी विया 4 ही सारे हो बलून्स गए। बुक ऐं हाणे वो It's टाइम time to अची blast। चुको आहे जी बिल्कुल ब्लास्ट अॼु असां हिकिड़ो कमु था कयूं बिस्मा हिकिड़ो गिव मी वन बलून What? वन ठीकु आहे भाभी जी ही तव्हां पाण वटि पकड़ियो ठीकु आहे ऐं हिकिड़ो बलून असां नहीं। ॾियूं था मेरे सारे बलून। तव्हांखे हिकिड़ो मूं वटि हिकिड़ो तव्हां वटि सही आहे न? अच्छा सही है, ये ले ठीक है। अपना जादुई पेन। जी बिल्कुल जादुई पेन और पंहिंजी चिट असां खणी छॾूं जंहिंजे असां ॾे कॉल कई आहे हाँ। ताकी असांखे काई कंफ्यूजन न थिए त बिस्मा तव्हांजो कहिड़ो कलर आहे रेड कलर आहे जी जी बिल्कुल। ठीकु आहे त रेड कलर लास्ट में चूज़ कयो अली हसन अली हसन ने चूज किया So था। I was mistaken. Take this with you.
ठीक है जोएब, आ जाए जल्दी से ब्लास्ट कर देते हैं, हमारे पास भाभी जी टाइम बहुत कम है और जल्दी वी से। हैव दिस ब्लू बलून परवेज असांखे कॉल कई जे ब्लू बलून सिलेक्ट कयो जी ही वठो ता चिट परवेज जी हाँ। ही वठो ऐं ग्रीन बलून बुक कयो हुयो मोहम्मद अज़ान ठीक त आहे। असां वटि डालन सां गॾु चिट्स आहिनि ॾिसूं था त केरु विनर थो थिए हिन सेगमेंट जो त चिट्स पंहिंजे हथ में पकड़े छॾियो भाभी हाँ। जी ऐं भाभी जी जा हस्बैंड आज मैं ब्लास्ट करती हूँ जोएब। ओह तो भाई पार्टी बदल चुकी है अज बिस्मा ब्लास्ट करनी ठीक है बिस्मा ठीक आहे। त तव्हां ब्लास्ट कयो रेडी? अॼु। तो फिर ब्लास्ट करें 1 2 3 एंड गो। भाई ये सारा बदला लिया है मैंने। भाई अॼु बदलो अथव तव्हांजे मूंखां ठीक आहे तव्हां पंहिंजो बि ब्लास्ट कयो ठीक बिस्मा है, हिन में मां मेरी चेक करा बारी भी है तो फिर मैं भी एंड अब ठीक बारी है। है भाभी जी की और बारी है हमारे भाई की। जबरदस्त बिस्मा वेरी नाइस ठीक है हाँ। त पोइ सभु पंहिंजी पंहिंजी चिट्स खे ओपन कजो खोलजो हिन चिट्स खे तव्हांजे हथ में नाला बि आहिनि मोहम्मद अज़ान जी चिट मूं वटि आहे ऐं बिस्मा तव्हां वटि आहे मेरे पास है अली हसन अली साहब हसन की लाहौर ठीक से। आहे त पोइ जल्दी सां चिट्स ओपन कयो ॾिसो तव्हांजी चिट में छा आहिनि हिकिड़ी असांजे हथ में नालनि जी चिट आहे जंहिं बुक करायो आहे हिकिड़े हथ में असां वटि आहे उहे चिट ठीक में है। लिखियल हूंदो विनर आहे या वरी अली हसन ने जो हमें कॉल की थी लाहौर से, उन्होंने सेलेक्ट किया था रेड कलर। तो अली हसन आई एम सो सॉरी, आपकी चिट में कुछ नहीं निकला। बट डोंट वरी आपका नाम जो है लकी ड्रॉ में जाएगा और लास्ट में हम एक चिट पिक करेंगे बिल्कुल। उसके विनर आप हो सकते हैं और आई भाभी जी? अच्छा ओ ये कौन है देखें बिस्मा ठीक है, ये परवेज रजा थे जामशेरों से जिन्होंने कॉल की थी, ब्लू कलर का बलून सेलेक्ट किया था मेरे भाई ने, उनके भाभी लिए जी। भी सॉरी। भाभी जी दियो ही भी दियो मुझे गिव मी भाभी जी की चिट रह गई है, भाभी जी की तो साथ में दिखाते हैं आपके पास ठीक है है, जिशान फ्रॉम कराची और जिन्होंने मेरे येलो। पास है मोहम्मद अजान तो विनर ही डायरेक्ट अनाउंस कर देते हैं तो भाई आज के विनर है अजा विनर आहिन मोहम्मद अजान जे ग्रीन कलर जो बलून चूज कयो था भाभी जी अच्छी बने डांस बहुत बहुत मुबारक हो, फूड बस्ती का स्पेशल गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा। Congratulations! Mohammad Azan के once again असां congratulations चऊं था for winning this segment. चले जी, इसी के साथ जो है टाइम होता है एक छोटे से मोटे से ब्रेक का। जी बिल्कुल नंढो ब्रेक आहे वॾो ब्रेक न आहे केना बि न वञिजो असां बसि हीअं वियासीं हीअं आयासीं त पोइ गॾिजी करे चओ धरती जो जमालो वाह जमालो Oh, welcome back to धरती जो जमालो वाह जमालो उम्मीद आहे असांजे शो खे एंजॉय कंदा हूंदव ऐं हाणे जेको असां सेगमेंट स्टार्ट कंदासीं उहो असांजो सेगमेंट आहे स्टोरी जो जंहिंमें असां तव्हांखे हिकिड़ी कहाणी ॿुधाईंदा आहियूं हाँ। हुन कहाणी मां तव्हां असांखे जवाब ॿुधाईंदा छो जो बिल्कुल असां ऐसा ही है। सवाल कंदा आहियूं पर Surprise अॼु जी क्या है? जेका कहाणी आहे उहा कहाणी थोड़ी आहे डिफरेंट वैसे त मुंहिंजे हथ में बसि मां पेज हूंदो आहे पेज से मां पढ़ी करे पंहिंजे ऑडियंस खे ॿुधाईंदो आहियां हाँ। पर अॼु मां बिस्मा खे चवंदुमि त बिस्मा तव्हां पंहिंजी बर्थडे हर साल कीअं सेलिब्रेट कंदा आहियो बिस्मा तव्हांखे ॿुधाईंदी त ही पंहिंजी बर्थडे कीअं सेलिब्रेट कंदी आहे गौर सां ॿुधणो आहे बिस्मा खे छो जो उन मों ई वरी मां तव्हां खां क्वेश्चंस पुछंदुमि ऐं जेको जेको सही जवाब ॾींदो उहो विनर यानी कि आज मेरी कहानी मेरी जबानी और उसमें से सवाल पूछे जाएंगे। कहानी बिस्मा जी ज़बानी त बिस्मा खे गौर सां ॿुधणो आहे तव्हांखे छो जो जेको जेको ही ॿुधाईंदी तव्हांखे उन मों ई मां तव्हांखे क्वेश्चंस कंदुमि त बिस्मा विदाउट वेस्टिंग एनी टाइम यू आर गोइंग टू स्टार्ट योर स्टोरी ऐं भाभी जी तव्हां भी बिस्मा खे ॿुधो छो जो मैं भी मां तव्हां को भी क्वेश्चन कयां तो ठीक है फिर ज़ुएब स्टार्ट करते हैं और जितने भी हमारे कॉलर्स घर पे बैठ के हमें सुन रहे हैं देख रहे हैं गौर से ये कहानी सुने क्योंकि इसी में से आपसे सवाल किए ठीक है ये जाएंगे। कहानी इतना है बल्कि हर साल असां यूं त पुछो हाँ। कीअं सेलिब्रेट कंदा आहियूं बिल्कुल, पंहिंजी birthday। ठीक है बिस्मा ओवर टू यू तो ज़ुएब ऐसा होता है कुछ कि जब सालगिरह करीब आती है और मैं बताती चलूं कि सबसे पहले मेरी सालगिरह आती है 31 मार्च 31 मार्च को मेरी सालगिरह आती है और जो है
जब मेरी सालगिरह स्टार्ट होती है, यानी कि रात 12 बजे से शुरू हो जाती है ना, वही स्टार्ट हो जाती है। तो 12 बजे मेरे घर वाले सबसे पहले जो सरप्राइज प्लान करते हैं मेरे लिए, वो मेरे घर वाले होते हैं जो प्लान करके बैठे होते हैं। अच्छा, मुझे भी नहीं पता होता कि उन्होंने छुपके से केक मंगवाया हुआ होता है, सब चीज़ें, और ना फ्रिज के अंदर छुपाया हुआ होता है ना, कि 12 बजे का इंतजार कर रहे होते कि भाई कब 12 बजे और बिस्मा जो है उसको हम सरप्राइज दें। तो 12 बजते ही भाई वो लोग केक लेके आते हैं और मुझे ऐसा सरप्राइज देते हैं। एक अलग से मतलब खुशी होती है, आपकी फैमिली आपके लिए कुछ करती है तो आपको दिल से खुशी होती है। तो फिर हम सब फैमिली मिलके जो है केक काटते हैं रात में, और उसके बाद जो है भाई मैसेजेस आने लग जाते हैं मोबाइल पे, इतने सारे हम दोस्तों के मोबाइल पूरा भर जाता है। सबसे ज़्यादा मैसेजेस आते हैं व्हाट्सएप पे, और वहाँ पे जो है बहुत सारे मैसेजेस की तादाद होती है दोस्तों की। तो अगला दिन जब शुरू होता है तो मेरे सारे दोस्त मेरे घर पहुँच जाते हैं, घर के नीचे खड़े हो जाते हैं आके कि भाई बिस्मा रेडी हो तो हम चलते हैं सेलिब्रेट करने के लिए। अच्छा, मेरे दोस्तों का एक तरीका है, वो लोग हमेशा मेरे लिए पिक्चर केक बनवाते हैं, यानी जो मेरी पिक्चर है, मेरी फोटो केक के ऊपर बनवाते हैं पूरी। तो वो एक अच्छा सा उन्होंने एक जगह बुक की होती है कैफे, तो वहाँ पे उन लोगों ने मतलब पूरा अरेंजमेंट की होते हैं। तो हम सब माशाल्लाह से वहाँ पे जाते हैं और एक साथ मिलके सेलिब्रेट करते हैं उधर। ऑलराइट बिस्मा, ये जब आप कहानी बता रही थी, ये क्या था आगे पीछे? हाँ, ये आगे पीछे क्या था? बता सके रखते मतलब मैं कहानी में इतना घुस गई, excited हो गई। बुधाए छड़ी आए तो पाण जल्दी सा कॉल कयो छो जो मां क्वेश्चन तुम हिन मोई जेको बिस्मा तव्हांखे ॿुधायो आहे, ॾिसूं था असांजा कहिड़ा कहिड़ा कॉलर असांखे सही जवाब ॾियनि था इन सवालनि जो। त भाभी जी तव्हां सही सां ॿुधो। जी जी ऑलराइट, ये कौन है? और अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम, काइंडली टीवी जो वॉल्यूम घट कर दो। वालेकुम सलाम। हेलो, अस्सलाम वालेकुम। मेरी बहन टीवी का वॉल्यूम जरा कम कर दीजिएगा ताकि आपकी आवाज भी हमें क्लियर आ जाए और हमारी भी आपको। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी, कह रहे किथा? हेलो जी अदी, हेलो। कहाँ से बात कर रही है मेरी बहन? जी मीठू खास। मीरपुर खास से बात अदी कर रही पंहिंजो है। नालो ॿुधाए जो। मीठू खास। अदी अपना नाम बताइएगा। जी मेरा नाम है सदफ इमरान। ऑलराइट सदफ इमरान। सदफ। सदफ, आपने कहानी सुनी अभी? अच्छा, आपने बिस्मा की जुबानी कहानी सुनी? बिस्मा की बर्थडे की कहानी सुनी आपने? जी जी, बर्थडे की कहानी। जी जी। अच्छा, बर्थडे सुने, जो जी, बिस्मा ने बताया वो सुना ना आपने? ठीक है, तो मैं उसी में से आपसे सवाल करूंगा, एक ही सवाल होगा, अगर आप जवाब देती हैं, you'll be winner, ओके? पूछूं, सवाल पूछा जाए? जी जी ओके। ठीक है, मुझे ये बताएं कि बिस्मा की बर्थडे कब सेलिब्रेट, किस डेट को सेलिब्रेट करती है ये अपनी बर्थडे? मतलब मेरी सालगिरह किस डेट को आती है? 31। जी 31। 31 क्या? 31 31 कौन क्या? सा मंथ, केड़ो महीनो? 31 अधी गला है प्या? डिस्कनेक्ट थी भाई, हाँ डिस्कनेक्ट। Call is going on. कॉल डिस्कनेक्ट हो गई। तो इनके कंसीडर कयूं 31 तो मेरी बहन ने बता दिया। ठीक है, तो बस 31 मंथ न बुधाए छो था भाभी जी तरफ ॾिसूं था हाँ। हिन सही सां ॿुधो न ॿुधो भाभी जी। हाणे नेक्स्ट कॉलर जेको असांखे कॉल कंदो हुन खां त असां पुछंदासीं नेक्स्ट क्वेश्चन। हाँ। पर ही जेको क्वेश्चन हुयो, भाभी जी तव्हां ॿुधाए त कहिड़ी तारीख़ ते हिन जी सालगिरह थींदी आहे? 31 मार्च 31 मार्च is the 31 right मार्च, answer। वाह भाई। जबरदस्त। आज हम भाभी जी के लिए तालियां बजाते हैं। वेरी गुड भाभी जी। माना असां इन्हनि खे ईअं सम्झाऊं, वी हैव अ कॉल। और अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? वालेकुम अस्सलाम, साईं जावेद शेख हैदराबाद। अदा भलीकार असांजे शो में। जावेद शेख। जी जावेद शेख फ्रॉम जावेद साहब कैसे हैं आप? ठीक है मेरे भाई? खैरियत है, फर्स्ट क्लास। आप सुनाएं? ठीक आपको ठाक। सालगिरह की मुबारक हो एडवांस में। खैर मुबारक, खैर मुबारक। ये एडवांस में ना है। आपने साल नहीं बताया अपनी बर्थडे का। अच्छा ॿुधो यार, वॾी ॻाल्हि करे छॾी तव्हां। औरतुनि खां साल था पुछो, औरतुनि खां कॾहिं साल न पुछबो आहे। हिनखे ॿुधाइणो हुजे, ही पाण ई ॿुधाया। मां ॿुधाए सघां थो मैडम जो। हूंदी ये 70-72 जी पैदाइश। हाँ ज़ुहैब, उस हिसाब से तो तुम सेंचुरी पार कर गए हो। ऑलराइट, न एडी वॾी न आहे जी, बस मूंखां सिर्फ़ 2 साल वॾी आहे।
ऑलराइट दादा त पोइ तव्हां बिस्मा जी कहाणी ॿुधी जी ठीकु आहे तव्हां हिनखे एडवांस में वैसे न चयो आहे बर्थडे तव्हां लेट चई आहे छो जो मार्च के तव्हां हाणे लॉकडाउन रिसेंटली में ही गुजर गई वो birthday। नेक्स्ट ईयर जी चाहिए न जी जी अदा त पोइ क्वेश्चन इहो आहे सभ खां पहिरियों बिस्मा खे केरु विश कंदो आहे मैडम खे पंहिंजी फैमिली वारा पंहिंजी फैमिली वारा राइट Right answer। यानी फूड बस्ती का गिफ्ट जो है मेरे भाई ने विन किया है। ऑल राइट थैंक यू वेरी मच जावेद शेख जी हैदराबाद को कॉल कई तव्हां पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾियो तव्हां विन कयो आहे फूड बसी जो गिफ्ट हैम्पर ऐं अञा कॉलर्स वठंदासीं तव्हां जे बिल्कुल। लास्ट क्वेश्चन ते पुछ Last question। सो दिस वाज वंडरफुल ऐं ही जावेद जो नालो बि वञे थो लकी ड्रॉ में ऐं तव्हां विन करे सघो था 15,000 रुपयनि जो कैश उहा ख़बर पवंदी लास्ट में ऐं असांजे सदफ कॉल कई आई थिंक मीरपुर ख़ास खां कॉल कई हाँ। त हिननि जो नालो बि वञे थो हिन लकी ड्रॉ में ॾिसूं था त केरु ख़ुशनसीब आहे हू विल विन 15,000 रुपीस यानी फूड बस्ती के ताउन से अभी हमारा सेगमेंट चल रहा है स्टोरी का। जी बिल्कुल स्टोरी जो अञा असांजो सेगमेंट हले थो त पोइ जल्दी सां कॉल कयो शामिल थी वञो असांजे हिन ऑनलाइन शो में बेस्मा ॿुधाए चुकी आहे पंहिंजी कहाणी कहाणी त न बल्कि तव्हां पंहिंजे बर्थडे जे बारे में ॿुधायो कीअं एक सेलिब्रेट किस्सा कंदा कह आहियो सकते हैं, एक किस्सा। जी, हिकिड़ो किस्सो चई था सघूं हाँ। बट दिस इज रियलिटी हाँ। त लास्ट क्वेश्चन असां कंदासीं पंहिंजी ऑडियंस खां ॾिसूं था लास्ट कहिड़ो कॉलर आहे जेको असांखे कॉल कंदो ऐं मां कहिड़ो क्वेश्चन कयां एक्चुअली मां पे हाणे ख़बर पई आहे जेका हिन स्टोरी ॿुधाई आहे मां बि हाणे ई ॿुधाई हाणे ई तव्हां को क्वेश्चन थो कयां हिन स्टोरी मां अभी सुन के मैं कर रहा हूँ ना क्वेश्चन हाँ तो ऑलराइट अच्छा बिस्मा लेट्स कम टू द टॉपिक हमारे कॉलर कह रहे थे कि बिस्मा ने जो है वो ईयर नहीं बताया ये एयर अच्छा देखो एयर मुझे कोई शर्म नहीं आती बताने में बता ऑलराइट वी हैव अ कॉल नाउ हेलो अस्सलाम वालेकुम कह रहे के था वालेकुम सलाम अदा नदीम मोरो खां आदा नसीम या नदीम नदीम ऑल राइट अदा भली कर असांजे शो में अदा नदीम मेहरबानी कैसे हैं मेरे भाई आप ठीक हैं अदी आपकी बड़ी मेहरबानी अल्लाह का लाख लाख एहसान है आप बहनों की दुआएं हैं अदाब तपो बिस्मा जी कहानी बिस्मा जी ज़बानी तां ॿुधी बिल्कुल अदा बिल्कुल सजी ॿुधी सी कहाणी ठीकु आहे त सॼी ॿुधी त डेफिनेटली तव्हां हुनजो जवाब बि असांखे ॾींदव त तव्हां को क्वेश्चन इहो आहे जेको बिस्मा जो फ्रेंड्स हिन जे लाइ केक ठाराईंदा आहिनि उहो कहिड़ो केक हूंदो आहे अदा उन में अदी बिस्मा जी तस्वीर लॻल हूंदी आहे वेरी जबरदस्त भाई फूड बस्ती का गिफ्ट मेरे भाई ने विन किया है क्या बात है जबरदस्त वेरी गुड एंड थैंक यू वेरी मच अदा नदीम जैसा के नौशेरे को कॉल कई तव्हां बि पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो यू आर द विनर ऐं तव्हां विन कयो आहे फूड बस्ती जो गिफ्ट हैम्पर भई अॼु त तमामु ज़बरदस्त आंसर पिया मिलनि असांखे सही आंसर पिया मिलनि अदा नदीम जो नालो बि वञे थो ऐं लकी ड्रॉ जे बॉल में ऐं हिते असांजो सेगमेंट थियो ख़त्म ज़ुएब अब बारी है हमारे बाथरूम सिंगिंग सेगमेंट की तो सबसे पहले स्टार्ट करने से पहले मैं चाहती हूँ आप आज कुछ सुना दें और अब तो रमजान भी खत्म हो चुके हैं तो आज आपसे स्टार्ट करेंगे हम अपना अच्छा बाथरूम ख़बर अथव सिंगिंग छा थियो क्या? मां त उहो बि गाईंदो आहियां न मुंहिंजा त काफ़ी सारा सॉन्ग्स आहिनि वैसे हाँ। ऑडियंस खे बि ख़बर आहे सही है ब्रेक में मां बिस्मा खे चयो त मां ऑडियंस जे साम्हूं तव्हांखे चवण वारो आहियां मेरा तो जॾहिं गला बाथरूम परसों सिंगिंग से- जो सेगमेंट ईंदो तव्हां असांखे ॿुधाईंदो हुनजो वठी थी बदिलो वेल वी हैव स्टार्टेड अ बाथरूम सिंगिंग सेगमेंट त पोइ अगरि तव्हांखे बि लॻे थो तव्हांजी सुरीली आवाज़ आहे त जल्दी सां कॉल करे शामिल थी वञो असांजे प्रोग्राम में ऐं असांखे ॿुधायो पंहिंजी सुरीली आवाज़ में आवाज़ सिंगिंग तो मतलब आप नहीं सुना रहे क्या नहीं मैं तो नहीं सुना रहा मैं क्यों ज़ुएब सुनाऊं एक गाना अपना सुना देना आप नहीं मैं क्यों सुनाऊं लो आप बोल तो रहे थे कि मैं ठीक है तो सुनाऊंगा एक काम करते हैं सुभाणे जे प्रोग्राम में जॾहिं मां स्टार्टिंग में ईंदुमि त हाँ। पहिरियों ई असां हिकिड़े गाने जी परफॉर्मेंस ॾींदासीं अच्छा। मां पंहिंजे गाने जी परफॉर्मेंस ॾींदुमि सही हुन खां आहे। पोइ पंहिंजो शो स्टार्ट कंदासीं सही आहे चलिए ठीक है ठीकु आहे मतलब अभी त नहीं पोइ गा रहे सुभाणे आप। जे शो में पहिरियों असांजी जेका एंट्री हूंदी उहा मुंहिंजे सॉन्ग सां हूंदी वी कॉल Caller। हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़े किथां गाना सुनाना अस्सलाम वालेकुम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदी केर पिया ॻाल्हायो किथां मैं बिल्कुल ठीक हूँ मैं कराची से बात कर रही हूँ शाजिया बात कर रही हूँ शाजिया कैसी है मेरी बहन आप ठीक हैं हाँ बिल्कुल अल्लाह का शुक्र है सबसे- अल्हम्दुलिल्लाह और आप कैसी हैं ठीक ठाक अदी सबसे पहले तो वेलकम करते हैं आपको हमारे शो में आपको पता है अभी कौन सा सेगमेंट चल रहा है हमारा आई थिंक सिंगिंग सेगमेंट चल रहा है जी बिल्कुल हाँ। हमने बिल्कुल अभी स्टार्ट किया अभी- है अभी। बाथरूम सिंगिंग का पहली segment। caller तो है क्या सुना रही हैं हमें और हमारी पूरी ऑडियंस को जो जो देख रही टेलीविजन पे जी क्या सुना सकती हूँ जो आपका पसंदीदा गाना हो मेरी बहन सुना दे आज दिल खोल के
अच्छा, अपनी पसंद का कोई भी सॉन्ग सुना जी दूं जी मैं? कोई भी गाना सुना सुना दे। चाहे वो इंडियन हो चाहे वो पाकिस्तानी जी हो। मेरी बहन कोई भी। कोशिश करें हाँ पाकिस्तानी सॉन्ग कोशिश करें कि पाकिस्तानी। जी सब इंतजार कर रहे हैं जी अदी आपकी सुरीली आवाज का इंतजार करें, इतने सारे ओएसटी हैं, कोई भी गा दे मेरी बहन। मुझे समझ ही नहीं आ रहा, मैं इतनी एक्साइटेड हो रही हूँ कि मेरी कोई भी फर्स्ट सुना टाइम दे। कॉल मिली है, मुझे दिल कुछ दिल समझ नहीं आ पाकिस्तान रहा। सुना दे और कुछ नहीं हाँ तो मेरी बहन दिल दिल पाकिस्तान सुना दे, हम भी आपके साथ गा लेंगे बस। ओके ओके। चलें। दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। दिल दिल से मिलता है तो प्यार का चेहरा बनता है, चेहरा बनता है। फूल की लड़ी में पिरोए तो फिर सेहरा बनता है, सेहरा बनता है। ओ दिल जबरदस्त, जबरदस्त वेरी भाई, गुड। क्या बात है, भाई बहुत आपने तो जबरदस्त। बहुत जबरदस्त तरीके से सिंग किया है मेरी बहन So- आप हाँ ऐसी घबरा रही थी, इतना जबरदस्त आपने जी गाया। बिल्कुल, थैंक यू वेरी मच शाजिया फॉर कॉलिंग अस। आप अपना नंबर एड्रेस नोट डाउन करा लीजिएगा और प्रोग्राम देखते रहिएगा, देखते कि कौन विनर होता है इस सेगमेंट का। हम 3 कॉल्स लेंगे और लास्ट में चिट निकालेंगे, जिसकी भी चिट निकलेगी विल बी द विनर यानी फॉर कि दिस सेगमेंट। वकार बिल्डर्स के ताउन से हम अपना सेगमेंट कर रहे हैं बाथरूम सिंगिंग कंपटीशन। एक कॉलर अभी हमारी हो गई है, 2 कॉलर रहते हैं। जी बिल्कुल, मजीद पर कॉलर्स के वठंदा से हिकड़ी कॉलर थी चुकी है। जजमेंट असां न कंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे लास्ट में असां चिट पिक कंदा आहियूं ऐं जंहिंजी चिट निकिरंदी आहे उहो हूंदो आहे अच्छा विनर इन सुहेब, सेगमेंट जो। आपने वो कैंडी बिस्किट रख लिया था ना, क्योंकि आज बहुत भूख लग रही है। लियो हमारे साथ जो आज स्पॉन्सर नए मौजूद है, जीत लियो के संग, तो कैंडी बिस्किट मैंने आपको ब्रेक में दे दिया था कि आप मुझे छुट्टी में कहीं खा तो नहीं लिया आपने वो? मां त खाई छॾियो क्यों त पोइ कैंडी आई लाइक कैंडी यार, बिस्किट तो मेरा भी फेवरेट था ना आई कैंडी। लाइक कैंडी बिस्किट्स ओके। ओहो। अच्छा बिस्मा, वैसे हाँ। अगर डिस्कस कजे तो कोई ना कोई सबकी कोई वीकनेसेस होती हैं या कोई ऐसी चीज होती है जो बार बार रिपीट करते हैं। सो डू यू थिंक कि कोई ऐसी चीजें जो बार बार आप रिपीट करते हो और आपके फ्रेंड्स नोटिस करते हैं कि बिस्मा यू डू दिस अगेन एंड अगेन? अच्छा क्या मेरे क्या होता फ्रेंड्स है? बहुत कम नोट करते, मैं फौरन पकड़ लेती हूँ। अच्छा, अब व्हाट यू डू, आप क्या करती हो ऐसी चीज जो अगेन एंड यार, अगेन? ये तो सामने वाला बता सकता है ना मेरा। अच्छा मैं खुद का बताऊं हाँ। तो लास्ट टाइम एक मेरे फ्रेंड ने बताया कि तुम बार बार जो है ना ऐसे करके ऐसे करते हो, ताली बजाते हो। अच्छा, शो तो- में? हाँ शो में वैसे भी अच्छा, जब बात वैसे, करता हूँ हाँ, इस शो। तरीके से। तो अभी मैंने नोटिस किया बात करते 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 करण सां हीअं कयो न, पोइ मूंखे यादि आयो पंहिंजो फ्रेंड ऐं उनखे अलावा व्हाट आई हैव नोटिस, जेको मां नोटिस कंदो आहियां, मां बार बार ऑल राइट चवंदो आहियां। हाँ मुझे याद आया, तो लेकिन वीवर पहले कॉलेज की कॉल बात लेते डिस्कस हैं। करते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे हैं किथां? वालेकुम सलाम। डोकरी का मलाला, जी रिपीट कर जो। डोकरी का मलाला, मलाला जी वेलकम मलाला। मलालाल। जी जी अदा। जी डोकरी का मलाला। जी 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 वेलकम टू आवर शो। नाले में थोड़ी कंफ्यूजन आहे पर माइंड न कजो, असां मलाला ॿुधो आहे। वेलकम टू आवर जी, शो। जी। असांजो जी जी असांजो जेको जी। सेगमेंट आहे सिंगिंग जो सेगमेंट आहे, त पोइ तयार आहियो तव्हां? हाँ जी जी त पोइ बिस्मिल्लाह थी वञे। स्टार्ट कयो। जी 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 अदा स्टार्ट जी। कयो। हेलो जी जी ॿुधायो। जी जी सॉन्ग सिंग मलाला, मलाला। जी जी Song। मलाला, मलाला सॉन्ग जी, ॿुधायो। मलाला। मलाला मलाला ऑल राइट, कॉल डिस्कनेक्ट थी वई मलाला जी। त मलाला जो नालो बि लकी ड्रॉ में डाल दे मलाला इनका जो नाम। नालो जेको आहे त लकी ड्रॉ में तो वञे मलाला। तव्हां ॿीहर बि ट्राई कजो मलाला, इंशाल्लाह असां तव्हांखे विनर कंदासीं मलाला। हाणे ॾिसो था नेक्स्ट कॉलर असांजो कहिड़ो आहे अच्छा मलाला। ज़ैन, मैं अपनी आदत बता रही थी, मुझे याद है मेरी दोस्तें जी। भी मुझे ये बोलती हैं, मैं हमेशा अपने बालों को ना छोड़ती नहीं हूँ, मतलब हाथ लगाती रहती हूँ जब देखो, मतलब बाल आके So you've noticed. Okay, we have a call. हाँ, call Discuss लेते करते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम, कह रहे किथां? जी अरसलान अहमद से तो नवाब शहर खां ॻाल्हायां पियो सर। नालो रिपीट कजो अदा। अरसलान अहमद से तो नवाब अरसलान शहर। अहमद, अरसलान अहमद ॻाल्हाइनि पिया। अरसलान अहमद साहब, आपको सबसे पहले तो वेलकम करते हैं अपने शो में। मेरे भाई कैसे हैं आप, ठीक हैं? जी बिल्कुल, अल्लाह का शुक्र है, आप सुनाओ। ठीक ठाक अदा। जी बिल्कुल, तव्हांखे ख़बर आहे असांजो बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट हली रहियो आहे, त पोइ तव्हां असांखे छा पिया ॿुधायो? जी सर, मुंहिंजो अबू तव्हांखे हिकिड़ो गानो ॿुधाईंदो, तव्हां ॿुधिजो। जी जी सही है, बिल्कुल, जी start कयो। बिल्कुल। ओ शाम जो ही पहर नाव सां जे कयो जबरदस्त
नाइस। ओ शाम जो ही पहर नाव असांजे कयो ओ कुझु तई दा कयो के त ॻाल्हियूं कयो Very शाम nice. जो ही पहर नाव असांजे कयो ओ शाम जो ही पहर All right, जबरदस्त, क्या बात है भाई। वंडरफुल है, हार्ट टचिंग आवाज है अरसलान ताजे जबरदस्त। फादर जी। और सो थैंक यू वेरी मच फॉर कॉलिंग अस। तव्हां भी पंहिंजो नंबर एड्रेस नोट डाउन कराए छॾिजो। त पोइ ही हुया अरसलान जिन जे फादर असांखे हेॾो ज़बरदस्त सॉन्ग ॿुधायो। तव्हांजो नालो बि वञे थो अरसलान, हिन में बाउल में ॿ नाला असां वटि थी चुका आहिनि, शाज़िया फ्रॉम कराची ऐं अरसलान। लास्ट कॉल असां वठंदासीं ऐं पोइ टिनिनि मां हिकिड़ी चिट पिक कंदासीं। एक और कॉलर लेनी है? आई थिंक वी शुड टेक लास्ट। ठीक है, एक और कॉल लेते हैं। मैं ये कह रही हूँ, ये जो अभी हमारे भाई गाना गा रहे थे, ये उर्दू गाना नहीं है, वो शाम का कुछ वो हाँ मेरे बिल्कुल, ये नाम सिंधी। करो। जी 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 ही हाँ। पहले सिंधी था, उर्दू बाद में बना था। अच्छा, हाँ, ये बहुत पुराना ओके। सॉन्ग है। शाम जो ही पहर नाम सही, असांजे सही। कयो। त बिस्मा तव्हां ॿुधायो पिया त तव्हां कहिड़ी शइ बार बार कंदा आहियो, वारनि खे हथ हणंदा मेरी आहियो? दोस्त बोलती है तुम्हारी कोई भी तस्वीर हो, तुम्हारी कोई भी वीडियो हो, उसमें तुम्हारा हाथ तुम्हारे बालों में ही रहेगा। मतलब अच्छा। बालों से तुम्हारा अच्छा, हाथ तो हटता ही तव्हां पाण नहीं है। नोटिस कयो आहे इहो? हाँ, मैंने भी ये बहुत नोट किया है कि मैं बालों को बहुत टच करती अच्छा, मां इहो नोटिस कयो आहे त हिकु त मां ऑल राइट बार बार चवंदो आहियां। फर्स्ट ऑफ ऑल राइट, तो ये वाले वर्ड्स में बार बार रिपीट करता हूँ। आई हैव नोटिस दिस, ठीक है? ये Caller है? एवरीबॉडी डज। अच्छा, Caller ये है? कॉल ना। Caller हेलो, अस्सलाम वालेकुम, कह रहे किथा? वालेकुम सलाम अदा, मिसिस उमर ॻाल्हायां थी कोयटिया खां। वेलकम Mrs. टू आवर उमर। शो मिसेस उमर। कैसी हैं दी? ठीक हैं आप? शुक्र है, आप सुनाए कैसी हैं? ठीक ठाक। मेरी बहन, आपको त पता पोइ है? असांखे छा पिया ॿुधायो अॼु बाथरूम सिंगिंग जे सेगमेंट में? हाँ। अदा मुंहिंजो भाइटियो आहे, उहो तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदो। जी बिल्कुलु, तव्हांजो भाइटियो, तव्हां कोई बि ॿुधाए सघो था। तव्हां खां पहिरियों जेको आहे त केरु हुयो? असलम हुयो, अरसलान हुयो। अरसलान जे फादर ॿुधायो ज़बरदस्त गानो। उम्मीद था कयूं तव्हांजो भाइटियो बि असांखे ज़बरदस्त गानो ॿुधाईंदो। जी जी अदा। जी अदी, स्टार्ट कयो। जी हेलो जी जी, मेरी ॿुधो बहन, पिया। गाना स्टार्ट करें। जी अदा, तव्हांजो सॉन्ग आहे अमर ॾिनी मानी। जी जी बिल्कुलु, ॿुधायो, असां सभु ॿुधूं पिया तव्हांखे। अमर ॾिनी मानी, यादि अची वियो जानी, मानीअ कभी मिठड़ो पंहिंजो प्यार। मानीअ खां बि मिठड़ो। ऑलराइट, ठीक है। या समझो कि मासूमाना गाना था ये बिस्मा। थैंक यू वेरी मच मिसेस उमर। तव्हां बि पंहिंजो नालो सॉरी एड्रेस ऐं नंबर नोट डाउन कराए छॾिजो। त फाइनली असां वटि 3 थी चुका आहिनि जंहिं असांखे सिंगिंग करे ॿुधायो। हिन चिट्स खे असां फोल्ड था कयूं। हीअ आहे अरसलान जी चिट, हीअ बि वई हिन बाउल में, ऐं हीअ आहे शाज़िया जी चिट, हीअ बि वञे थी बाउल में, ऐं थर्ड आहे मिसिस उमर, हीअ बि वञे थी बाउल में, ऐं हिन खे कयां थो मां मिक्स। आ जाए। All right, let's mix it well. हाँ। He mix ही चुका है। बिस्मा just pick ठीक one है, of the तो फिर chits. देखते हैं आज, ठीक है, तो ॾिसूं था सेगमेंट जो केर थे तो विनर। यानी बाथरूम सिंगिंग जो हमारे वकार बिल्डर्स के ताउन से खेला जा रहा था सेगमेंट, उसके विनर हैं अरसलान। Congratulations बहुत बहुत मुबारक हो अरसलान। मेरे भाई को। वकार बिल्डर का स्पेशल गिफ्ट जो है मेरे भाई के साथ जाएगा। तो अरसलान विन करे चुका है and no doubt। ठीक है। अब आ रही अरसलान है। वैसे भी बिस्मा, हाँ। आई वाज थिंकिंग कि ये विनर होने चाहिए और वही हुए। अच्छा। बिकॉज अरसलान के फादर ने बहुत अच्छा हाँ, सॉन्ग नहीं, सुनाया। बहुत अच्छा, no त हिते असांजा सेगमेंट थी विया ख़त्म। अब बारी है लकी ड्रॉ की ज़ेब। जी बिल्कुल, असां हलूं था पंहिंजे लकी ड्रॉ जी तरफ़, पर उन खां पहिरियों वंस अगेन असां तव्हांखे रिमाइंड कराईंदा हलूं असांजे शो जी टाइमिंग जेको आहे त हाणे 9 खां 11 थी चुकी आहे। त पोइ सुभाणे 9 बजे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे शो खे। डोंट मिस टू वॉच अवर शो। अचूं था पंहिंजे लकी ड्रॉ जी तरफ़, ऐं ही बाउल अची वियो लकी ड्रॉ जे विनर जो। बिस्मा लेट्स सी अॼु कंहिंजी क़िस्मत कंहिंसां साथ ॾिए थी। जंहिंजे कॉलर्स असांने कॉल कई आहे उन्हनि मां कोई हिकिड़ो ई कॉलर हूंदो जेको विन करे सघंदो 15,000 रुपयनि जी कैश। ऐं इहो हिकिड़ो लम्हो हूंदो आहे आख़िर में जेको एवरीबडी कीप्स वेटिंग फॉर। सभी इन लम्हे जो वेट कंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि त थी थो सघे असांजी क़िस्मत असां सां साथ ॾिए। ऐं फाइनली उहो लम्हो अची चुको आहे। ॾिसूं था त 15,000 रुपयनि जी कैश केरु थो विन करे।
So everybody वैसे असांजे प्रोग्राम में सब मेहनत ही कंदा आहिनि हिक क़िस्म जी दे ट्राई देयर लक एवरीबडी विन्स द विनर बि हिन में आहिनि ऐं लूज़र बि हिन में आहिनि एवरीबडी इज़ हियर भाभी जी वैसे तव्हां बि अॼु हिकिड़ो असांखे क्वेश्चन जो आंसर ॾिनो तव्हां विन करे चुका आहियो तव्हांखे बि तव्हांजी गिफ्ट मिलण वारी आहे डोंट वरी प्रोग्राम को तव्हांखे ॾियूं था गिफ्ट ठीकु आहे मतां तव्हां सम्झो त तव्हां असांखे आंसर ॾिनो असां तव्हांखे गिफ्ट कोन ॾींदासीं जी जी ठीकु तो आहे ये बहुत ही मुश्किल काम होता त है पोइ हिकिड़ी ये। मां पिक कयां शुड आई चलें ठीक है आज ये उठाते हैं जी ठीक है ॾिसूं था त केरु विनर आहे असांजे हिन लकी ड्रॉ जो हरीअ बिस्मा यानी कि आज के हमारे विनर हैं लकी ड्रॉ के जैन फ्रॉम कराची। All right, congratulations Zain for winning 15,000 rupees. बहुत बहुत मुबारक हो जैन आपको। ज़बरदस्त उम्मीद था कयूं तव्हां असांजो अॼु जो प्रोग्राम बि एंजॉय कयो हूंदो ईद जी ब्रेक खां पोइ ईद जी रेस्ट खां पोइ बसि हिते असांजो प्रोग्राम पुॼे थो पंहिंजी पुॼाणी ॾे वरी सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु 9 बजे खां 11 बजे ताईं मिस न आहे करिणो छो जो घणियूं सारियूं मज़ेदार शयूं आहिनि जेके असां खणी अची रहिया आहियूं सुभाणे सो बिस्मा आई थिंक वी शुड से टाटा बाय बाय टू आवर ऑडियंस ठीकु आहे त पंहिंजो ख़्यालु रखिजो पंहिंजनि जो ख़्यालु रखिजो ऐं गॾिजी करे चओ धरती जो ज़मालो वाह ज़मालो